मातली में कैनालन खिलाफ एहतजाजन में सरगर्म रहंदड़ SUP अगवान गिरफ्तार थी वियो आहे। पुलिस डॉक्टर रबडिनो चांग खे गिरफ्तार करे वरितो, जंहिं खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस कैनालन खिलाफ आवाज़ उथारण ते रबडिनो खे गिरफ्तार कयो आहे। मातली में कैनालन खिलाफ एहतजाजन में सरगर्म रहंदड़ SUP अगवान गिरफ्तार थी वियो आहे। पुलिस डॉक्टर रबडिनो चांग खे गिरफ्तार करे वरितो, जंहिं खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस कैनालन खिलाफ आवाज़ उथारण ते रबडिनो खे गिरफ्तार कयो। अहम ख़बर ही अवां खे ॾींदा पिया हलूं त मातली में कैनालन खिलाफ एहतजाजन में सरगर्म रहंदड़ SUP अगवान खे गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस डॉक्टर रबडिनो चांग खे गिरफ्तार करे वरितो, जंहिं खिलाफ केस भी दाख़िल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस कैनालन खिलाफ आवाज़ उथारण ते रबडिनो खे गिरफ्तार कयो आहे। मातली में कैनालन खिलाफ एहतजाजन में सरगर्म रहंदड़ SUP अगवान खे गिरफ्तार करे वरितो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अशरफ चांडियो सां। अशरफ, अपडेट कजो, ॿुधाए पियो वञे त SUP अगवान खे गिरफ्तार कयो वियो आहे। बिल्कुल कैनालन खिलाफ एहतजाज में सरगर्म रहंदड़ मकामी अगवान खे पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। मातली पुलिस यूनाइटेड पार्टी जे मकामी अगवान ऐं सहाफ़ी बाबर चांग जे भाउ डॉक्टर रबडिनो चांग खे गिरफ्तार करे संदसि मथां मुबैना तौर खां स्पेशल उपकरण जो सिंध आर्म्स एक्ट तहत जो केस दाख़िल करे वरितो आहे। SUP जे मकामी अगवान अरसलान खासकेली, हमीद लिगारी ऐं सहाफ़ी बाबर चांग मातली पुलिस पारां SUP जे अगवान डॉक्टर रबडिनो चांग खे दाख़िल कयल केसनि खे कूड़ो करार ॾींदे चयो आहे त डॉक्टर रबडिनो चांग कैनालन खिलाफ जो थियल एहतजाजन में मातली में सरगर्म हो ऐं मुसलसल जदोजहद कर रहियो हो। ऐं उन खां अलावा कुछ ॾींहं अॻु सोशल वर्कर इरफान अंसारी खे पुलिस बिलाजवाब गिरफ्तार कयो हो। अहिड़ी गिरफ्तारी खिलाफ हिन जी अगवानी में मातली पुलिस खिलाफ एहतजाज कयो वियो। अहिड़ियुनि सरगर्मियुनि खां फ़ौजदारी पुलिस संदसि मथां हथियार रखण जो जुर्तो केस दाख़िल करे वरितो आहे। हिननि चयो त पुलिस जी जासूसनि खिलाफ एहतजाज जारी रखंदा। जी ठीकु आहे अशरफ, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।